नाज़रीन, कोटड़ी समेत सॼे ज़िले जामशोर में मंशियात जे विकिरे ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ अलमदीना चौक ते अवामी अदालत क़ाइमु कई वई आहे। हुन हवाले सां विजिलेंस ते मौजूदु आहे असद मंगरियो। जी असद, अलमदीना चौक ते मौजूद आहियूं। मंशियात मुखालिफ़ तहरीक पारां हिते अवामी अदालत लगी हुई है। कोटड़ी शहर जामशोर में मंशियात के वाक़े खिलाफ़ सियासी समाजी माण्हुनि जेके हिते वॾे अंग में शिरकत कई है। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा मुतालिबो, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू ऐं सिविल सोसाइटी उहे शागिर्द हिन में शरीक थिया आहिनि ऐं उहे ॿुधाईंदा त मंशियात हिते कीअं पई अचे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं धुरियूं उन में मुलविस आहिनि, SP खां वठी ऐं सियासी माण्हू हिते कीअं मंशियात खपाइनि था ऐं असांजे नौजवान नसुल कीअं तबाह पियो थिए। तंहिंजे करे असां हिते हिन अलामती जेका अदालत लॻी आहे उन में उहो पंहिंजो केस सभई दोस्त पेश कंदा ऐं असां वरी वर्जा कंदासीं उन जिदोजहद खे कीअं कंटिन्यू कयूं। हिकिड़ो वॾो क़दम आहे जो ये नई नस्ल जे लाइ जेको असांजो नस्ल पैदा थियो उनखे तबाह करण जे लाइ जेको मंशियात वारो कारोबार वापरायो वियो आहे, उन में सफ़ेद पोश माण्हू मुलविस आहिनि। मां सम्झां थो अवामी अदालत उन खे बुंचो ॾियण जे लाइ हिकिड़ो वॾो क़दम आहे। कोशिश है एफर्ट्स कयूं पिया त मंशियात बंदि थिए ऐं मंशियात जे इन धंधे में जेके मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं। अॼु असां जेको ही अवामी अदालत मंशियात मुखालिफ़ तहरीक जे प्लेटफॉर्म तां ही कई आहे, उन मक़सदु इहा त हिन इलाइक़े में जेके रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे असीं ॿुधाइणु चाहियूं था SP जामशोर नथो वठे तेसि ताईं न थींदो, छो जो हितां जा जेके कर्ता धर्ता आहिनि सियासी समाजी अॻुवान उन्हनि जी SP सां सेटिंग थी वई आहे। जेसीं ताईं SP चेंज न थींदो तेसि ताईं मंशियात पड़ोसी जहिड़ो ज़हर हितां ख़तमु कोन थींदो। वॾी की सियासी शख़्सियत आहे, उनजी पुश्त पनाही आहे, उनखे उनजे तहत हिते हले थो पियो। असां मुतालबो कंदासीं इन शइ जी बि तहक़ीक़ात थियणु खपे, छो जो साम्हूं नियाणियुनि जो कॉलेज आहे ऐं पोयां मस्जिद आहे, उनजे साम्हूं बिल्कुलु शराब जो गुत्तो सरेआम हले थो पियो। इनखे बि बंदि करायो वञे, इन जे ख़िलाफ़ बि तहक़ीक़ात कराई वञे। समाजी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हो त कोटड़ी के हर गली हर कॉलोनी में जेको आहे मंशियात सरेआम विकिरो थी रही है। पुलिस इंसान जेकी आहे उहो ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिते यूनिवर्सिटियूं अदारा स्कूल मौजूद आहिनि पर मंशियात जो जेको आहे उहो ख़ात्मो नथो आंदो वञे। हिननि सिंध जे IG DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त कोटड़ी समेत जामशोर ज़िले में जेकी आहे मंशियात बंदि कई।